जी तो दोस्तों जबल ते चढ़ण खां पोइ कुछ हिन तरह जा व्यू नज़र ईंदा आहिनि माशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम, छा हाल आहे दोस्तों? उम्मीद आहे तव्हां सभु ख़ुशि ऐं ख़ैर ख़ैरियत सां हूंदो। जी तो दोस्तों हींअर मां मौजूदु आहियां काछो। ही तव्हां मुंहिंजो पोयों ॾिसी था सघो, इहा काछो। ऐं अॼु असां विज़िट कंदासीं हज़रत शाह गोदड़ियो। हज़रत शाह गोदड़ियो फरीदाबाद खां तक़रीबन 15 किलोमीटर अॻिते आहे। ऐं अॼु हलूं था साईं रोज़ो विज़िट करणु। ऐं मूंसां गॾु मुंहिंजा प्यारा दोस्त ही आहे ज़हीर अली ऐं अॻियां ॿ दोस्त ॿिया बि आहिनि। उन्हनि खे तव्हां सां मुलाक़ात कराए उन खां पोइ हलंदासीं साईं तरफ़, साईं ज़ियारत कयूं। ऐं माशाअल्लाह ही काछो ख़ूबसूरत ऐं सुहिणो इलाइक़ो आहे माशाअल्लाह। ही न असांजा ॿ दोस्त, हे आहे माशूक अली ऐं हू आहे अख्तर अली। ऐं हलो त हींअर हलूं साईं दरगाह जो ज़ियारत कयूं ऐं तव्हांखे बि साईं ज़ियारत कराईंदासीं। उम्मीद कंदासीं तव्हांखे असां वॾो पसंदि ईंदो। ऐं ही तव्हां दोस्त सीनरी चेक कयो माशाअल्लाह, केॾो ख़ूबसूरत ऐं सुहिणो इलाइक़ो आहे। ऐं अञा हज़रत शाह गोदड़ियो तक़रीबन हितां अञा आहे 10-15 मिंट अॻिते आहे। ही जेके जबल आहिनि, जबलनि जो पोयों साईं जो रोज़ो आहे। ऐं हींअर ब्रेक ॾिनोसीं तव्हां दोस्तनि खे तव्हांजो कुझु सीनरी चेक करायां माशाअल्लाह। ही ॾिसो जी तो दोस्तों ही आहे दरगाह हज़रत साईं शाह गोदड़ियो। हींअर हलूं था अंदरों साईं ज़ियारत कयूं माशाअल्लाह। ही साईं कबूतर हज़रत सैयद अब्दुल्ला शाह अल मारूफ शाह गोदड़ियो। तव्हांजो वाल साहब जो नालो सैयद हैदर शाह बुखारी। हज़रत शाह गोदड़ियो 658 हिजरी जे मुताबिक़ 1259 ईस्वी में बलग बुखारा अफ़गानिस्तान में पैदा थियो। उतां हिजरत करे साईं सिंध में आया ऐं हज़रत लाल रहमतुल्लाह अलैह जे ख़िदमत करण लॻा। हज़रत लाल साईं खां फैज़ हासिल करे हज़रत लाल साईं हुकुम ते अची हिन पहाड़नि में रहाइश पज़ीर थिया ऐं हिते दीन इस्लाम जो तबलीग कंदो रहियो। हज़रत शाह गोदड़े खे शाह गोदड़ियो इन करे सॾियो वेंदो आहे त साईं हमेशह पाण सां गॾु गोदड़ो रखंदो हुयो। इन करे संदसि साईं खे शाह गोदड़ियो सॾियो वेंदो आहे। ही आहे दोस्तों साईं बाज़ार, काफ़ी नंढड़ो बाज़ार आहे। हींअर हलूं था हिते जो ठंडी चवंदा आहिनि छा उन तरफ़ हलूं था, जो बि तव्हां विज़िट करायूं तव्हांजा दुकान। बड़ा खुशी है तेरा ना
जब शाह गुजरे हो जो साईं रोज़ वो फरीदाबाद में तकरीबन 15 ट्रक ते काछे में आहे हींअर हलूं था जेका चौथंबी तरफ़ था हलूं उॾां बि तव्हांखे कुझु साईं जा मनाज़र ॾेखारियूं। काफ़ी गर्मी आहे दोस्तों, गर्मी वारी जबल ते चढ़ त साह ॼण मुंझे थो चढ़ण ते, लेकिन हीउ दफ़ो काछो असांजी तव्हां पाण ॾिसो। माशाल्लाह ही तो दोस्तों जबल ते चढ़ण खां पोइ कुछ हिन तरह जा व्यू नज़र ईंदा आहिनि माशाल्लाह। ऐं हीअ आहे साईं जो रोज़ो ऐं हुन खां ॻोठ, हेॾां साईं जा कब्रस्तान, ऐं हिन पासे तव्हां दोस्तनि खे कुझु ॾेखारां। ये न सोना सोना जबल।